अवामी सोशल वेलफेयर एसोसिएशन सिंध पारां फुलजी स्टेशन ते अवामी इनकलाबी मुज़ाहमती शाइर आशिक़ दादवी जे किताब जी महूरत ऐं एवार्ड तक़रीब करियल दायो जी सदारत में थी गुज़री, जॾहिं त ख़ासि महिमाननि में सुॼाण अदीब शाइर आगा ज़फ़र, अल्ताफ़ मलकानी, सीनियर साहिब सरवर जलाल सोलंकी, शबीर सियाल, रज़ा लांगा, कामरेड ख़ालिद खोसो, नूर कुंबर, मुजतबा मला, ममताज़ मुस्तफ़ा दोस्तर, न्याज़ इलाही अबड़ो, वफ़ा यासीन आराई, डॉक्टर ख़ादिम हुसैन खोसो शामिल हुआ। आजियाणो कहाणीकार सलीम मुग़ल ॾिनो। उन मौक़े ते शाइरनि, अदीबनि ऐं ॿियनि चयो त आशिक़ दादवी मौजूदा दौर में मुज़ाहमत जो वॾो शाइर आहे, जिन खे शेख अयाज़ उस्ताद बुख़ारीअ जो तसलसुल सम्झां थो। आशिक़ दादवी पंहिंजे दर्द खे लिकाए क़ौम जी तरक़ीअ लाइ गीत लिखिया आहिनि। आशिक़ दादवी सिंध धरतीअ जो दिलेर शाइर आहे। तक़रीब में शाइरनि, अदीबनि, कहाणीकारनि, सहाफ़ियुनि, अदाकारनि खे कामरेड ग़ुलाम नबी खोसो एवार्ड पिणु ॾिना विया, जॾहिं त आशिक़ दादवीअ खे गुलनि हजरतनि एवार्ड सां गॾु लाइफ टाइम एवार्ड पिणु ॾिनो वियो। सरवर जलाल सोलंकी, मुंहिंजी सिंध दादू। शुक्रगुज़ार आहियां जेकी असांजे प्रोग्राम में शरीक थिया आहिनि, ख़ासि करे सहाफ़ी, दानिश्वर, लेखक, अदीब, कालमिस्ट, शागिर्द। बसि इन खां वधीक मुंहिंजे लाइ का बि ख़ुशी ॾिठी ॿी का ॻाल्हि ऐं तमामु पोरिया तबिके जो अॻवान ऐं बहितरीनु शाइर आहे। असां फ़ख़ुरु पंहिंजे लाइ सम्झूं था त अॼु असां वटि हिकिड़ो अज़ीम शाइर जंहिंजे किताब जो मुहूरत असांजी तनज़ीम अवामी सोशल वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां कयो विया, पर हू पंहिंजे लिखण जे करे हू वॾो शाहूकार आहे। ऐं हुन पंहिंजे जेके बि हुन लिखियूं आहिनि त उन जे मंझता तौरु हुनखे जेके बि अॼु मोट मिली आहे, अॼु सिंध जा सभई सुहिणा अदीब गॾु थिया आहिनि, हुनजी जेकी किताब जी मुहूरत थी आहे उनखे हिकु वॾो मान मिलियो आहे। ऐं आशिक़ दादवी मरणो न आहे, हू सिंध आहे, हू सिंध जी जिंद आहे। महिरबानी। ॾाढनि गॾु थिया जिन सिंध जे आवाज़ खे उथारियो। जो आशिक़ जी शाइरी ते जिंद ॻाल्हायो, आशिक़ जी शाइरी ते ॻाल्हाइबो, सिंध ते ॻाल्हाइबो, सिंध ते ॻाल्हाइबो, सिंधी ॿोली ते ॻाल्हाइबो, सिंधी ॿोली ते जॾहिं ॻाल्हाइबो त क़ौम ते ॻाल्हाइबो। त अॼु इहो महसूसु थियो सिंधी क़ौम जा वारिस निंदड़ का लावारिस न आहिनि, हू सुजाॻ आहिनि। इन सां गॾु जेके सिंध जा आवाज़ आहिनि, शाइर, अदीब, कलमकार, उन्हनि खे मंझता ॾियनि था। हीउ प्रोग्राम हिकु कामयाबु प्रोग्राम